अहम ख़बर अव्हांखे ॾियूं त गुलाम हैदर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया हैदराबाद बदीन रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे ऐं जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार मातली वासी मोहम्मद अनवर फौत थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल शख़्स जो मढ़े इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कयो पिया पुलिस जो चवणु आहे त बदीन रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। टंडो गुलाम हैदर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद बदीन रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार मातली वासी मोहम्मद अनवर फौत थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल शख़्स जो मढ़े इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे।